सड करण वारो को इंसान कोन हो, सड करण वारो झंग जो जानवर हरणी जानवर हो। चो सुभान अल्लाह, ॾाढा चो सुभान अल्लाह। इमामुल अंबिया रहमत दो आलम हजरत मोहम्मद मुस्तफा आमद मुजतबा सल्लल्लाहु, पढ़ो पढ़ो मां संग जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। पाण सड बुधो पाण मुंह मुबारक मथे जो कयूं ॾिठूं तो शिकारी भी वेठो आ, हरणी भी वेठी आ, पर हरणी बधियूं वेठो आ शिकारी। हरणी थी ॻाल्हाए मिठे मोहम्मद अरबी सां, मुसलमानो असांजो नबी उहा जंहिंखे जानवर भी सुञाणींदा हा। ॾाढा जो सुभान अल्लाह। हा, जानवर भी जंहिंखे सुञाणींदा हा। ओ मुसलमानो जंहिंखे नूरी भी निवड़ी करे सलाम कंदा हा। चो सुभान अल्लाह। इन्हीं जे करे हफीज जालंधरी भी अजीब जुमला नबी जे शान में चया, चए तो आमना दे लाल जेहा। राजा जो ओ आमना दे लाल जेहा कौन होवेगा, मिठे लज पाल जेहा कौन होवेगा। असांजो अकीदो आहे त नबी साईं जहिड़ो को थी न सघंदो। हथ मथे करे चओ असांजो नबी साईं जहिड़ो आमना दे लाल जेहा कौन होवेगा, ओ मिठे लज पाल जेहा कौन होवेगा। छो ओ हजर ते शजर जेनू देवन सलामिया, नूरी मखलूक जदी करन गुलामिया। ओ हजर ते शजर जेनू देवन सलामिया, नूरी मखलूक जदी करन गुलामिया। उस बकमाल जेहा कौन होवेगा, ओ मिठे लज पाल जेहा कौन होवेगा। हथ मथे करे ऐलान करे चो तो साजे नबी साईं जे बराबर को थी भी न सकदो आ। चो सुभान अल्लाह। ओ मुसलमानो नबियन जे सरदार मिठे मोहम्मद अरबी मंजर ॾिठो आ। शिकारी हरणी के पकड़ियूं वेठो आ। शिकारी छा चवंदो आ, ओ मोहम्मद इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शिकारी छा चवंदो आ, जे हरणी भी तो सां ॻाल्हाए थी। साईं जन फरमायो हा, हरणी भी मां मोहम्मद अरबी के सुञातो आ त मोहम्मद अल्लाह जो रसूल आ। चओ न सुभान अल्लाह। जंहिंखे झंग जा जानवर भी सुञाणींदा उहो तुंहिंजो मुंहिंजो पैगंबर मिठड़ो मोहम्मद करीम आ। सुभान अल्लाह। हरणी छा चवंदी आ, सोना हे शिकारी मूंखे पकड़ियूं गिरफ्तार कयूं वेठो आ, हाणे महिरबानी कयो मुंहिंजा ज़ामिन थियो, मां पंहिंजे बचड़नि खे खीर पीआरे पोइ मोटी थी अचां, पोइ इन्ही जी मर्ज़ी आ। मूंखे कुएं जो कुझु वणेसि पियो करे, मां मोटी अचां, मां पंहिंजे बचड़नि खे खीर पीआरे अचां। साईं जन फरमायो शिकारी मां मोहम्मद अरबी ज़ामिन आहियां, इन हरणी के आजाद कर। शिकारी छा चवंदो आ, हरणी ॾाढो ॾुखियो जानवर, हिकु त पकड़न मुश्किल ॾींदो आ, वरी पकड़ियो भी हथ मांस, हाणे कीअं छॾे ॾियां, मां न छॾींदोमांस। मुंहिंजे पैगंबर फरमायो शिकारी छॾे ॾेसि, मां मोहम्मद ज़ामिन आहियां। खुदा करे मान उन हरणी वांगुर क़यामत में भी मोहम्मद साईं तो असांजो ज़ामिन थी पवे। जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की, जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की, जो है पेश नजर वो अकीदत है मोहम्मद की। गुनहगारों न घबराओ, सियाकारों न शर्माओ, सुनो आवाज कानून में जो आती है मोहम्मद की। गुनहगारों को जन्नत से खड़े दरबान रोकेंगे, हुक्म होगा कि आने दो ये उम्मत है मोहम्मद की। ओ मुसलमान अल्लाह की जात जो कसम आ, इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ शिकारी इन हरणी के आजाद कर, मां मोहम्मद अरबी ज़ामिन आया। शिकारी छा चवंदो आ, इएं मां न छॾींदोमांस, पर जेकॾहिं तव्हां इन जाइ ते वेहो मां पोइ हरणी के आजाद थो कयां। जेकॾहिं मोटी आई त ठीकु आहे, जेकॾहिं न त पोइ तव्हां सां मां ॻाल्हियूं कंदुसि। नबियनि जे सरदार फरमायो हरणी के छॾे ॾे, मां मोहम्मद अरबी तो सां वेठो आहियां। चओ सुभान अल्लाह। चो यार
हरणी रवानी थी या भजंदी डुकंदी जल्दी जल्दी वनी करे बचन वट पहुती या बचड़न के छा चवंदी या जल्दी खीर पी वठो मां मोहम्मद अरबी जामिन दई आई आहियां सुभान अल्लाह। ओ मुसलमानो तो जो मुंहिंजो नबी उहो आहे जंहिंखे जानवरनि बि सुञातो आहे, जंहिं मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जबलन बि सुञातो आहे, पहाड़नि बि सुञातो आहे, जीतन जड़न बि सुञातो आहे। हज़रत अली फरमाईंदो आहे कसम अल्लाह जी ज़ात जो मां नबी सां गॾु पंध कंदो हुयुमि, जॾहिं मां मके जे जबलनि मां गुज़र कंदो हुयुमि नबी से मूंसां गॾु हूंदा हुआ। मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं गुज़र कंदा हुआ जबलनि वटां, मां अखियुनि सां अली ॾिठो उहे मके पाक जा जबल निवड़ी करे मोहम्मद अरबी के सलाम कंदा हुआ। हे मिठे मोहम्मद अरबी जो मकाम है, पैगंबर मोहम्मद अरबी जो शान है। ओ मुसलमानो हरणी जने पंहिंजे बच्चन के गाल कंदी आहे, उन वक्त में बच्चन कुछ थोरो घणो खीर पीतो पर बच्चा छा था चवनि जल्दी मोटी हल असां के भी वरतियूं हल थी सके तो मत शिकारी पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के का तकलीफ न दे, मयार न दे, मिहना न दे, इए न चवे जो हरणी देर पई कंदी आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हा, थोड़ी देर थी हरणी त मोटी आई पर पंहिंजा समूरा बच्चा भी वठी आई। चो सुभान अल्लाह। हाणे शिकारी जॾहिं इहो मंज़र ॾिठो आहे उन वक्त में छा थो चवे ओ सोना अॻे मूंखे ख़बर कान हुई, अॼु मूंखे यकीन थी वियो आहे, तसली थी वई आहे त बराबरि तूं मोहम्मद अल्लाह जो सचो रसूल आहे। हाणे हथ औरते कर त मां बि तव्हांजे हथ ते हथ रखी करे तो मोहम्मद अरबी जो कलमो पढ़ी करे तुंहिंजो गुलाम बणजी वञा। चवे तो अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। ओ मुसलमानो उन वक्त में जेको 5 मिनट पहिरियों शिकारी हो हाणे कलमो पढ़ी करे मोहम्मद अरबी जो गुलाम बणजी वियो। चो सुभान अल्लाह। इन्हीं जे करे के खुदा जे बंदे अजीब अल्फाज फरमाया, चवे तो नेड़े नेड़े वसदे कई होंदे गए दूर हन, ओ भागा वाले दूरों वाके थे मंजूर हन। ओ नेड़े नेड़े वसते कई होंदे गए दूर हन, भागा वाले दूरों वाके थे मंजूर हन। फारसी नू अपना बनाण वाले आ, फारसी नू अपना बनाण वाले आ, ओ रुतबे बिलाल दे वधाण वाले आ, आया गम आसियां दे खान वाले आ, ओ भूलियां नू सीधा राह लाण वाले आ। कल जेको 5 मिनट पहिरियों जेको शिकारी हो हाणे कलमो पढ़ी करे मोहम्मद अरबी जो गुलाम बणजी वियो आहे। ओ मुसलमानो हरणी के भी आजाद करे छॾींदो आहे। इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु फरमायो, ओ शिकार करण वारा जी या रसूल अल्लाह हाणे तू मुंहिंजो कलमो पढ़ियो आहे, तू इस्लाम में दाखिल थियो आहे, तू कलमो पढ़ियो आहे, हाणे तोखे नमाज भी पढ़नी पवंदी ऐं नमाज में रब जो कुरान पढ़बो आहे। चओ सुभान अल्लाह। अब नमाज में कुरान पढ़बो है ना, अलहमदो कुरान है ना, सूरत भी पढ़बी है। जेकॾहिं को हाफ़िज़ात अलहमदो खां पोइ कुरान पाक जूं आयतूं पढ़ंदो आहे, साईं जन फरमायो हाणे तू कलमो पढ़ियो आहे तोखे नमाज भी पढ़नी पवंदी। आत्मा मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे कुरान पढ़ाया। ओ मुसलमानो उन न्यू मुस्लिम नवे मुस्लिम के पैगंबर सोने कुरान पाक जूं सूरतूं कुछ पढ़ायूं, कुछ दिहाड़ा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु रहियो आहे। साईं जन खे अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह हाणे मोकिलियो त मां पंहिंजे घर वञा। जॾहिं उतां रवानो थियो आहे हाणे पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मोकल वठी करे रवानो थियो आहे। जॾहिं ॻोठ जे वेझो आयो ॾिठई त काफ़िलो नज़र ईंदो पियो आहे, माण्हुनि जी जमात आहे, तक़रीबन 700 जो काफ़िलो नज़र आयो आहे। जॾहिं वेझो आयो ॾिठई त कुझु मुंहिंजा मामा, कुझु चाचा, कुझु नाना, कुझु मसात, कुझु मलोट, कुझु भाटा। चए काॾे था वञो? चए असां ॿुधो आहे त मोहम्मद पाक कटे जे इलाके में आहे, अकेलो आहे। अॼु असां इरादो कयो आहे जो पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नऊज़ बिल्लाह शहीद करे ईंदासीं। उन वक्त में दाह करे छा चवंदो आहे, चवे तो भुल लाहियो, भुल लाहियो, भुल लाहियो, कंहिंसां लड़ाई करण था वञो, मां खां पुछो त मोहम्मद अल्लाह जो सच्चो रसूल आहे। चओ न सुभान अल्लाह।
तो हुननि जो ॾिठो त हे असांजो पंहिंजो माना शिकारी गैर मुस्लिम उनके या खबर ही कानी त हिन कलमो पढ़ी करे मोहम्मद अरबी जी गुलामी कबूल कई आहे। चओ सुभान अल्लाह। चवे तो मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है, अगर हो इसमें कुछ खामी तो सब कुछ नामुकम्मल है। हाणे चाता चवने चे तू किए पियो चवंदो आ जो मोहम्मद अल्लाह जो सच्चो रसूल आ, सॼी कहानी उन्हनि खे ॿुधाईंदो आ। चवे तो कुछ ॾींहं गुज़रिया मां शिकार जे इरादे सां हिते आयो हुयमि, हरणी खे फसायुमि। मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी करे हरणी दह करण शुरू कई आ। ओ उन वक़्त में हरणी मिठे मोहम्मद अरबी खे ज़ामिन ॾिनो आ, वरी पंहिंजे बच्चन खे खीर पीआरे मोटी आई आ। हाणे जंहिंखे झंग जा जानवर बि सुञाणनि था, मां फ़ैसिलो कयो त मोहम्मद अल्लाह जो सच्चो रसूल आ। हाणे तहां के भी चवां तो तव्हां लड़ाई झगड़ा खत्म कयो, बल्कि अचो त मां तहां के मोहम्मद अरबी जो कलमो पढ़ाया। चओ सुभान अल्लाह। उन वक्त में उते जो उते सारे काफिले वारन के उन अकेले मुजाहिद कलमो पढ़ायो। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। शाने मुस्तफा, शाने सहाबा, अजमते मुस्तफा, मोजज़ाते मुस्तफा, मकामे मुस्तफा, नारे तकबीर। जाते जाते सैया कदम मुबारक पोता रब जी जात जो कसम उते रंग लगी आ। चो सुभान अल्लाह। चवे तो महकी पयो मदीनो मन ठार जे करे, सर सब्ज वाहे अज भी सरदार जे करे। अज भी उते बहारी लगी पई आ, जाते मिठे मोहम्मद अरबी सल्लम जा कदम मुबारक पोता। ओ मुसलमानो 700 मानू उन कलमो पैगंबर जो पढ़ियो आ। हाने हे उन के छा चवंदो आ, मां तव्हां के कलमो पढ़ायो आ। हाने अचो त मां तव्हां के पैगंबर मोहम्मद अरबी जी दरबार में वठी हला, मिठे मोहम्मद अरबी जो दीदार करे पंहिंजा नेण ठारो। चो सुभान अल्लाह। ओ मुसलमानो मिठे मोहम्मद अरबी सल्लम जी दरबार में आया, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत भी कयो, संजन जे हथ मुबारक पे बैयत भी करे वेठा। मां अर्ज पे कयो पैगंबर शहर में भी कुरान पढ़ियो आ, नबी पाक सल्लम बहरियाड़ी में भी कुरान पढ़ियो आ, बर बहर में पैगंबर सोने कुरान पढ़ियो आ। रब जी जात जो कसम आ, उन्हीं जो असर है फायदो यो थो, जाते कुरान पहुतो उते नबी जो शान पहुतो, जाते नबी जो शान पहुतो रब जी जात जो कसम आ। जाते कुरान पैगंबर जो शान पहुची वयो, उहे पूरे इलाके वारा जन्नत जा वारिस बणजी आ। चो सुभान अल्लाह। अबा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुलामी में जन्नत आहे कि न आहे न साईं? पाण रब कुरान करीम में फरमायो आ, चवे तो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अगर अल्लाह से मोहब्बत रखण था चाहो तो मां मोहम्मद अरबी जी ताबेदारी कयो, मुंहिंजी गुलामी कयो। अकीदो इएं हुजे जीअं पैगंबर मोहम्मद अरबी सेखारियो आ, नमाज इएं हुजे जीअं मां मोहम्मद अरबी सेखारी आ, आमाल सालिहा इएं हुजनि जीअं मां मोहम्मद अरबी तव्हांखे सेखारिया आहिनि। हाणे मुंहिंजी पूरे नमूने सां गुलामी करण तव्हांजो कमु आ, जन्नत जा दरवाज़ा खोले छॾण अल्लाह जी ज़ात जो कमु आ। छा तो फरमाए कुरान? चओ सुभान अल्लाह। पढ़ो पढ़ो सुभान अल्लाह जो लफ्ज़। चवे तो इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, पक्की ॻाल्हि आहे जन ईमान आंदो अमल चङा कयूं। सुभान अल्लाह। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला खालिदीन फीहा ला यबगून अन्हा वला। अल्लाह से फरमा तो कुरान में पक्की गाल्हि जन ईमान आंदो अमल भी चंगा कयूं। रब तो फरमा इन जे लाइ मां जन्नत तैयार करे छड़ी या मेहमानी में। सुभान अल्लाह।
हाणे जन्नत तैयार थी आ मेहमानी में मोमिनन जे लाए चंगे अमलन वारन जे लाए। छा मतलब माना क़यामत में जने कलमे वारा सच्चा मोमिन नबी जा गुलाम जन्नत में वेंदा ये हुंदा मेहमान रब हुंदो मीज़बान। चो सुभान अल्लाह। अल्लाह मीज़बान चो न सुभान अल्लाह। हेत आए आखिरत जो नतीजो आखिरत जो फायदो पर दुनिया में भी ईमानदार के इहो फायदो आ। रब चवंदो ओ मुंहिंजा बाना तू मुझे पैगंबर जी गुलामी कर मुझे महबूब मोहम्मद अरबी जी फरमा बरदारी कर। मां रब वायदो थो कयां जन्नत त आखिरत में दींदो माई पर दुनिया में भी मां अल्लाह इज्जत अता कंदो माई। चो सुभान अल्लाह। चवे तो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्ना अल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयाति दुनिया व फिल आखिरा वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नज़लन मिन गफूरिर रहीम। बुलंद आवाज़ से जो सुभान अल्लाह। हजरत साईं ज़बीहुल्लाह साहब दामत बरकातुल आलिया हजरत साईं साहिबजादा रुशदुल्लाह साहब दामत बरकातुल आलिया तशरीफ वठी आहिनि। बस चंद मिनट तवज्जो कयो मुसलमानो। अल्लाह जी ज़ात जो कसम रब कुरान करीम में फरमायो आहे चवे तो जन चयो असां जो पालनहार अल्लाह। अब हाथ मथे करे गवाही जो केड़ा पंहिंजो पालनहार चवे तो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्ना अल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयाति दुनिया व फिल आखिरा वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नज़लन मिन गफूरिर रहीम। अल्लाह से फरमा दो जन चयो असां जो पालनहार अल्लाह। केड़ा पालनहार उन्हीं को घुर जब सारी कायनात जो खालिक आ। चो सुभान अल्लाह। सजदो उन्हीं जो करणो आ। ओ मुसलमानो नजरो न्यात उन्हीं जे सामो करनी आ। आजिज़ी उन्हीं जे सामो करनी आ। ओ जो पूरी कायनात जो खालिक मालिक आ। फरमाया अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। तारीफा भी उन्हीं जो कर सजदा भी उन्हीं जो कर जो सारी कायनात जो पालनहार आ। चो सुभान अल्लाह। हाने इहो अकीदो तू रख पो खुदा जी जात जो कसम आ तू पियो निंड्रा कर पर रब इबादत पे लिख दई। राजा जो न सुभान अल्लाह। अरे मारे तवज्जो करो। हदीस पाक में अचे थो नबी सोने जो पाक फरमान आ पान फरमायूं जेको मुसलमान इशा जी नमाज जमात सां थो पढ़े वरी आराम सां पंहिंजे बिस्तरे ते सुम्ही थो रहे वरी सुबह जो आज़ान थी मिले जल्दी उथे थो उथण खां पोइ वुज़ू करे पाक साफ थी मस्जिद में जमात सां नमाज थो पढ़े इशा जी नमाज जमात सां सुबह जी नमाज भी जमात सां। साईं जन फरमायो इन बिन नमाजन के जमात सां पढ़न जे करे रब हिन जे खाते में सारी रात इबादत जो सवाब लिखाईंदो आ। सारी रात पोइ मां तव्हां खां पुछां करीम आहे कि न कोन मेहरबान है ना ते मजदूरी थोड़ी करो अमल थोड़ा कयो तो मां अजर और सवाब वधाए ॾियाऊं। चओ सुभान अल्लाह। एडो रहीम ते एडो करीम आ। जेके इबादत कन था उन्हनि के भी खाराए थो जेके नथा कन उन्हनि जो रिज़्क़ बंद कयो थस भला उन्हनि के भी खाराईंदो आहे न। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हो तो चवे तू मुझे दरवाजे ते आ मुझे महबूब मोहम्मद अरबी जी गुलामी कर। चओ सुभान अल्लाह। गुलामी नबी जी कर इबादत रब जी कर पिना दर न पिन जो पिन दे पूरत न पवई। शाह साहब भिटाई से फरमायो
बिना दर न पिन जो पिन दे पूरत न पवई उन्हीं दर पिन जेको दई न पचारई वो केरा गाला गाला केरा अम्मा जे पेट में खराइण वारो केर हो गाला थे केर चवे तो वलकद खलकनल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफतन फी करारिम मकीन सुम्मा खलकनन नुतफत अलकतन फखलकनल अलकत मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अनशअनाहु खल्कन आखर। शुक्र कर जो तो जो ताल्लुक हक वारी जमात सा है कुरान इन्हनि वटि थी सुभान अल्लाह। हाँ वलकद खलकनल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफतन फी करारिम मकीन सुम्मा खलकनन नुतफत अलकतन फखलकनल अलकत मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अनशअनाहु खल्कन आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। एतरा तस्बीह जा मणिया सोना ना है ठांदा जेतरियूं कुरान जूं आयतूं सोहणियूं ठांदियूं आहिनि। ॾाढियां जो सुभान अल्लाह। ऐं कुरान ॿुधण सां मोमिन जो ईमान ताज़ो थींदो आहे। कुरान ॿुधण सां दिल जी कट लही वेंदी आहे, दिल में नूर पैदा थींदो आहे। चओ सुभान अल्लाह। कुरान कुरान आहे साईं। ओ मुसलमानो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे रब कुरान करीम में फरमायो इबादत मुंहिंजी कयो इताअत मुंहिंजे महबूब मोहम्मद अरबी जी कयो। चओ सुभान अल्लाह। खाराइण वारो मां अल्लाह, पियारण वारो मां अल्लाह, नफ़े नुक़सान जो मालिक मां अल्लाह, इज्जत ऐं ज़िल्लत जो मालिक भी मां अल्लाह। जॾहिं बाना मुंहिंजा आयो त पोइ घुरो भी मूंखां। चओ सुभान अल्लाह। अब पखियुनि खे केरु खाराईंदो आहे? उन्हनि जी भला का ज़मीन, का फैक्ट्री, को दुकान, को ट्रैक्टर, का ट्राली, का थ्रेशर कुछ अथनि सही सफ़र गुज़र। रब चवंदो आहे मुंहिंजो ज़िक्र कंदा वेठा थी मां उन्हनि खे त खाराईंदो आहियां पर बच्चनि जे लाइ बि ॾेई छॾींदो आहियां। सुभान अल्लाह। चवे तो जवे जानवर था जंगल में गुजारन न की समर तन सा न की बाहो बारन असुर जो उथी पे जो साईं पुकारन। कंहिंखे सॾींदा आहिनि गाला गाला कंहिंखे? अम्मा जे पेट में ॿार अम्मा खे बि पतो कोन्हे, कंहिंखे ख़बर आहे? ॻाल्हि हा इहा ख़बर कंहिंखे या सर्दी जी ज़रूरत आहे या गर्मी लॻंदी पई अथसि या कंहिं शइ जी तोखे ज़रूरत आहे। रब तो फरमा अम्मा जे पेट में तूं रहियो आहे, अम्मा खे बि पतो न हो, तोखे मां खारायो, तोखे मां पीआरियो। चओ सुभान अल्लाह। तू सुभान अल्लाह चओ। मैं हिते लफ़्ज़ चई करे बसि साईं ॿुधंदा छा चयो ख़ुदा जे बंदे। चए तो अमड़ी दे पेट विच बच्चे कौन पालदा? तव्हां हथ मथे करे गवाही ॾियो त मलाइक ये शाहिदी ॾींदा क़यामत में। सुभान अल्लाह। ओ अमड़ी दे पेट विच बच्चे कौन पालदा? अल्लाह दे बगैर नहीं कोई वाकिफ ऊंदे हाल दा। अल्लाह दे बगैर नहीं कोई वाकिफ ऊंदे हाल दा। अल्लाह दे कुरान उते नजरां जमा, अल्लाह दे कुरान उते नजरां जमा। ओ मोमिन तौहीद वाला मसला पका, मोमिन तौहीद वाला मसला पका, मोमिन तौहीद वाला मसला पका। अगले जुमलो ओ हिके कोलू मंग को घुरू हथ बथे करे चो हिक्का। कोई सलाहकार, कोई मुशीर, कोई वजीर को सलाह कंदो ही कोने। चो सुभान अल्लाह। आहे अकेलो पर सारी कायनात के संभारियूं बीठो आ। शाह साहब फरमायो अण ॾिठे खे याद कर बेली ॾिठा सब वेसार। हो जिए कुंभर मारे मिट्टी खे इं मन के मार। आशिक अब्दुल लतीफ चवे उहो ॾियो बार जैसा पसे पिरीअ खे।
चओ सुभान अल्लाह। हाँ हाणे जो वरी तूं तो शाम जो तव्हांखे कोई चवे काॾे हा वेच जलसे ते वियासीं काथे जे केरु केरु हो चए साईं हाल जी वारा हा मौलवी गुलाम यासीन रिंद हो फलानो फलानो हो। पोइ माण्हू जो चवनि भाउ इहे त वहाबी कंहिंखे ई कोन्हे मञींदा भला पोइ का उनखे सम्झाणी ॾींदा वे या चुप कंदा वे। मां त ईअं चवंदो आहियां जेको ईअं चवे न पोइ ॿियो कुझु न हथ अचे उथे पिशावरी पठान न वॾो हिकिड़ो बूट सैंडल पाईंदा आहिनि झले ऐं नासन में ॾियो चओ भई इहो हुजे तोखे। चओ असां अल्लाह जी इबादत कंदा हूं इताअत सोने मुस्तफ़ा जी कंदा हूं। चओ सुभान अल्लाह। चओ चओ सुभान अल्लाह। अब इबादत कंहिंजो हक़ आहे? चओ कंहिंजो? इबादत ख़ुदा जी इताअत मुस्तफ़ा जी। चओ सुभान अल्लाह। वलियन खे मन पीरन खे मन बुजुर्गन खे मन शहीदन खे मन नबियन खे मन मिठे मोहम्मद के मन खुदा के मन पर मन इए जिए कुरान चवे। चओ सुभान अल्लाह। अब किए मनु जिए के चवे गाला गालायो कुरान न हाने छा तो फरमाए कुरान। चओ सुभान अल्लाह। चवे तो या अय्युहन नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फिराशा। सुभान अल्लाह। चवे तो छो मुंहिंजी नाफरमानी था कयो ज़मीन मुंहिंजी थवे जाते घुमूं था पिया। हे देह सॼो मुंहिंजो आहे। अबा मुल्क हे कंहिंजो आहे हे जहान कंहिंजो आहे हे सिज कंहिं उभारियो आहे चंड रात जो उभरंदो आहे केरु उभारींदो आहे? छा सा फरमायो सुभान अल्लाह। पिरी पराए देह में बेली हेडी कर न होद नखरा न कर जे वॾाई न कर गुरूर न कर सियाणो थी छा साहब तो चवई पिरी पराए देह में बेली हेडी कर न होद। सुभान अल्लाह। चवे तो पिरी पराए देह में बेली हेडी कर न होद पंजवाल कपड़ो बेली गड न हलंदई गोद। अवा भला जेको मैयत मरी वेंदो आहे उन खे सिर्फ़ कपड़ो कफन जो ॾींदा हो या सलवार ऐं चोलो बि पवाए छॾींदा हो? हाँ मत इथा को रिवाज होवे कोट वास्कोटी पवा छोड़ो तो मत सी लगे ये है क्या न पंजवाल कपड़ो बेली गड न हलंदे गोद। चवे तो पिरी पराए देह में बेली हेडी कर न होद पंजवाल कपड़ो बेली गड न हलंदे गोद। आशिक अब्दुल लतीफ चवे एड़ी कर का लोड जका कम अचई कबर में। कबर वारो जहान संवार आखिरत दी तैयारी कर दुख हुजनी तो ॾींहुं गुज़री वेंदई सुख अथी तॾहिं बि ॾींहुं गुज़री वेंदई पर इहे ॾींहुं इहे रातियूं अहिड़ियूं गुज़ार जो तूं कबर में पहुचे खुदा जी ज़ात जो कसम आहे तुंहिंजा मिट माइट कुटुंब कबीलो दोस्त अहबाब ईअं सम्झनि हे मिट्टी जो खॾो आहे पर जॾहिं मिट्टी मथां ॾेई रवाना थियनि तुंहिंजी कबर जन्नत जो बाग़ बणिजी वञे। चओ सुभान। एड़ी जिंदगी गुजार अल्लाह पाक अमल दी तौफीक बख्शे। जिंदगी में बाकी मुलाकात बाकी। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।